नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त सोशल वेलफेयर खाते पारां भरिया सिटी पारां कश्मीर सां इज़हार यकजहती जे लाइ सोशल वेलफेयर ऑफिस खां प्रेस क्लब ताईं हिकु रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर भरिया सिटी अरबाब अली अञण, अली अकबर कलोड़ो ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते स्कूली शागिर्दनि, समाजी अॻुवाण वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते अरबाब अली अञण ऐं अली अकबर कलोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोदी सरकार कश्मीरी मुसलमाननि ते ज़ुल्म करे रहियो आहे। असां कश्मीरी मुसलमान सां हर ॾुख जी घड़ी में गॾु आहियूं। इंडिया पंहिंजा होड तां लही कश्मीरनि खे आज़ादु करे। हिन वधीक चयो त कश्मीर असांजो ऐं रहंदो। मोदी सरकार कर्फ्यू ख़त्म करे कश्मीर सां इंसाफ़ कयो वञे। असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। असां पाक फ़ौज सां गॾु हर वक़्तु कश्मीरी मुसलमान जी भरपूर मदद करण लाइ तयारु आहियूं। हिन वधीक चयो त दुनिया जी आलमी ताक़त ऐं अक़वाम मुतहिदा खे अपील करियूं था त भारत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ कश्मीरनि जो केस आलमी अदालत ज़रिए हल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।